بسم الله الرحمن الرحيم. وهذا كتاب أنزلناه مبارك فاتبعوه واتقوا لعلكم ترحمون. أن تقولوا إنما أنزل الكتاب على طائفتين من قبلنا وإن كنا عن دراستهم لغافلين. أو تقولوا لو أنا أنزل علينا الكتاب لكنا أهدى منهم فقد جاءكم بينة من ربكم وهدى ورحمة فمن أظلم ممن كذب بآيات الله وصدف عنها. سنجزي الذين يصدفون عن آياتنا سوء العذاب بما كانوا يصدفون. هل ينظرون إلا أن تأتيهم الملائكة ويأتي ربك ويأتي بعض آيات ربك. يوم يأتي بعض آيات ربك لا ينفع نفسا إيمانها لم تكن آمنت من قبل أو كسبت في إيمانها خيرا. قل انتظروا إنا منتظرون. إن الذين فرقوا دينهم وكانوا شيعا لست منهم في شيء إنما أمرهم إلى الله ثم ينبئهم بما كانوا يفعلون. من جاء بالحسنة فله 10 أمثالها ومن جاء بالسيئة فلا يجزى إلا مثلها وهم لا يظلمون. قل إنني هداني ربي إلى صراط مستقيم دينا قيما ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين لا شريك له وبذلك أمرت وأنا أول المسلمين. قل أغير الله أبغي ربا وهو رب كل شيء ولا تكسب كل نفس إلا عليها ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم فيه تختلفون. وهو الذي جعلكم خلائف الأرض ورفع بعضكم فوق بعض درجات ليبلوكم فيما آتاكم إن ربك سريع العقاب وإنه لغفور رحيم. صدق الله العظيم. ही किताब आहे जो नाज़िल कयो आहे असां इन खे बरकत वारो आहे। पोइ ताबेदारी कयो तव्हां इन जी ऐं तक़वा इख़्तियार कयो, ड्रिजो मन मन रहम कया वञो। तव्हां मतां चओ तव्हां त रुगो नाज़िल कयो वियो किताब ॿिनि टोलनि ते असां खां पहिरियों ऐं बेशक असां इन जे पढ़ण खां हुयासीं अलबत गाफ़िल। या मतां चओ तव्हां त जेकॾहिं बेशक असां नाज़िल कयो वञे असां ते किताब त हुजूं असां वधीक हिदायत वारा हिननि खां। पोइ बेशक अची चुको तव्हां चिठो दलील तव्हांजे रब जे तरफ़ां ऐं हिदायत ऐं रहमत। पोइ केरु माण्हू वधीक ज़ालिम आहे उन खां जो पूरो कई अलाह ताला जे आयतुनि खे ऐं लहराई इन्हनि खां अनकरीब बदिलो ॾींदासीं असां उन्हनि माण्हुनि खे जेके लहराइनि था, गफ़लत कनि था असांजे आयतुनि खां बुरे अज़ाब सां उन जे करे जो लहराईंदा हुया। नथा ॾिसनि मगर त अचे हिननि वटि मलाइक
या अचनि तुंहिंजे रब या अचे तुंहिंजो रब या अचनि तुंहिंजे रब जूं कुझु निशानियूं जॾहिं ईंदियूं तुंहिंजे रब जूं निशानियूं त न नफ़ो ॾींदो कंहिं बि नफ़्स खे उनजो ईमान आणण जो न ईमान आंदो हई पहिरियों या कमायो हई पंहिंजे ईमान में का भलाई चओ त इंतज़ारु कयो तव्हां बेशक असां बि इंतज़ारु कंदड़ आहियूं। बेशक जिन माण्हुनि जुदा जुदा कयो पंहिंजे दीन खे फ़िरका फ़िरका बणायूं दीन में ऐं हुया टोला टोला जो नाहे तूं इन्हनि खां कंहिं बि शइ में रुॻो मामिलो इन्हनि जो अलाह जे तरफ़ आहे पोइ ख़बर ॾींदो इन्हनि खे उहो जेको कंदा हुया। ऐं जा माण्हू आंदी का चङाई पोइ इन्ही जे लाइ 10 मिसाल इन्ही जा 10 हूण इन्ही जा ऐं जा माण्हू आंदी का बुराई पोइ न बदिलो ॾिनो वेंदो मगर उन जेतिरो ऐं इहे न ज़ुल्म कया वेंदा। चओ त बेशक मूंखे हिदायत ॾिनी आहे मूंखे मुंहिंजे रब सिधे रस्ते जे तरफ़ दीन जे तरफ़ जेको सिधो आहे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वारो यकतरफ़ो दीन ऐं न हुयो मुशरिकनि मां। चओ त बेशक मुंहिंजी निमाज़ ऐं मुंहिंजी क़ुर्बानी ऐं मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी हयाती ऐं मुंहिंजो मरण अल्लाह जे लाइ जेको रब आहे जहाननि जो न आहे कोई बि शरीक इन्ही जे लाइ ऐं इन्ही जो हुकुम कयो वियो आहियां मां ऐं मां पहिरियों मुस्लमान ऐं पहिरियों में फर्मा बरदारी कंदड़ आहियां। चओ छा अल्लाह जे ग़ैर खे तलब कयां मां रब हालांकि इहो रब आहे हर शइ जो न थो कमाए हर हिकिड़ो नफ़्स मगर इन्ही ते आहे ऐं न बार खणंदो को बार खणंदड़ ॿिए जो बार। पोइ तव्हां पंहिंजे रब जे तरफ़ मोटण आहे तव्हांजो पोइ ख़बर ॾींदो तव्हांखे उन्हनि शयुनि जी जंहिंमें तव्हां इख़्तिलाफ़ कंदा हुयो। इहा उहा ज़ात आहे जो कई तव्हांखे ख़लीफ़ो ज़मीन जो ऐं बुलंद कई तव्हां मां कुझु जे मथां दर्जनि सां ताकि आज़माए तव्हांखे उन में जो ॾिनई तव्हांखे बेशक रब तुंहिंजो तकड़ी सज़ा वारो आहे बेशक इहो बख़्शणहार बाझारो महिरबान आहे। सूरतुल अनआम जो 19 रुकू 8 सिपारे जो 6 रुकू आयत नंबर 154 खां आयत नंबर 165 ताईं। सूरह अनाम जो इहो आख़िरी रुकू आहे। अॼु अल्लाह जे महिरबानी सां सूरह अनाम पूरी थई। मुकम्मल रुकू जी तिलावत भी कईसीं ऐं इन्हनि आयात जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल कुरान जुल्द नंबर 3 उर्दू सफ़ो नंबर 495। अल्लाह ताला फरमायो कुरान शरीफ़ बरकत वारो किताब आहे तंहिंजे करे तव्हांखे कुरान जी ताबेदारी करणु लाज़मी आहे ऐं रहम भी कुरान जे करे थींदो। मतां तव्हां क़यामत जॾहिं इहो एतिराज़ कयो अॻ में यहूदी नसारा अहले किताब तौरात इंजील ज़बूर वारनि ते किताब नाज़िल थियो असां त किताब जे पढ़ण खां गाफ़िल हुयासीं असांखे काई ख़बर कोन हुई या मतां तव्हां क़यामत जॾहिं एतिराज़ कयो त जेकर असां वटि को किताब हुजे हा त असां उन्हनि खां वधीक हिदायत वारा हुजूं हा। पोइ अल्लाह ताला फरमाए तव्हांजे इन एतिराज़ खे ख़तमु करण जे लाइ तव्हांजे इन्हनि ॻाल्हियुनि ऐं बहाननि खे ख़तमु करण जे लाइ मां कलाम मुक़द्दस नाज़िल कयो आहे जेको बरकत वारो आहे ऐं इन जी ताबेदारी तव्हां ते लाज़िम आहे। इहो तव्हांजे रब जे तरफ़ां आहे। इन में का ग़लती जो तसवुर भी मुमकिन न आहे। हिदायत भी इन में रहमत भी इन में आहे। ऐं ओ माण्हू ज़ालिम चइबो
उन खां वधीक ज़ालिम कोई थी नथो सघे जेको इन अलाह जे आयतुनि खे कूड़ो करे, इन्हनि ते अमल करण खां ग़फ़लत करे, इन्हनि ते अमल करण खां लहराए। ऐं पोइ अलाह ताला फरमायो जेको इन्हनि ते अमल करण खां ग़फ़लत कंदो, लहराईंदो, तयारु न थींदो इन्हनि ते अमल करण जे लाइ, अहिड़नि माण्हुनि खे बुरो अज़ाब मिलंदो। अलाह ताला फरमायो इहे माण्हू इंतज़ारु कनि था चंद शयुनि जो, इहे शयूं ॾिसनि त पोइ इनखे ईमान आणनि। पहिरें नंबर ते सोचनि था त पोइ इन्हनि वटि मलाइक अचे या ख़ुदि अल्लाह जी ज़ात मुक़दस अचे या के निशानियूं अचनि त पोइ असां क़ुर खे मञूं, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञूं, पोइ शरीयत खे मञूं, पोइ अलाह जे ॻाल्हियुनि खे पोइ मञूं। ईअं असां न मञींदासीं। पोइ अलाह ताला फरमायो जॾहिं निशानियूं ईंदियूं पोइ उन वक़्त में इन्हनि जो ईमान आणणु ऐं तौबा ताइब थियणु इन्हनि खे कोई बि फ़ाइदो न ॾींदी। मजबूरी वारो ईमान कोई बि फ़ाइदो न ॾींदो, मजबूरी वारी तौबा या का बि फ़ाइदो इन्हनि खे न ॾींदी। ईअं त क़ुर शरीफ़ जे बेशुमार आयतुनि में आहे त जहन्नमी जॾहिं जहन्नम में वेंदा पोइ इल्तिजा ऐं तमन्ना कंदा काश के असांखे ॿीहर दुनिया में मोटाए वञे त असां ईमान बि आणियूं, अमल साले बि कयूं। पोइ जवाब मिलंदा त हाणे वक़्तु ख़तमु थी वियो, हाणे तव्हांखे वापसि वञण जी मोहलत कोन मिलंदी। इन्हनि निशानियुनि मां मुराद छा आहे? निशानियुनि जे मुतालिक़ इन आयत जे तफ़सीर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो इरशाद मनक़ूल आहे त जंहिं वक़्तु क़यामत जूं आख़िरी निशानियुनि में इहा निशानी ज़ाहिर थिए जो सिज मशरिक़ जे बजाए मग़रिब खां तुलू थिए, उनखे ॾिसण सां ई सॼे जहान जा काफ़र ईमान पढ़णु शुरू कंदा ऐं सभु नाफ़रमान फर्मा बरदार बणिजी वेंदा। पर हाणे उन वक़्तु उन्हनि जो ईमान बि क़बूल न थींदो, उन्हनि जी तौबा बि क़बूल न थींदी। ऐं इहो बग़वी में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जे सनद सां आहे। सही बुखारी में इन आयत जे तफ़सीर में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, हिकिड़ी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत उन वक़्त ताईं क़ाइमु न थींदी जेसि ताईं हीउ वाक़ियो पेश न अचे सिज मग़रिब जे तरफ़ खां तुलू थिए। जॾहिं माण्हू इहा निशानी ॾिसंदा त पोइ सभु ईमान आणींदा, पर इहो उहो वक़्तु हूंदो जंहिंजे लाइ उन्हनि खे ईमान आणणु कोई बि फ़ाइदो न ॾींदो। सही मुस्लिम में बरिवायत हुज़ैफ़ा इब्न उसैद हिन तरह नक़ुल कयो आहे त हिकिड़े दफ़े सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन क़यामत जे निशानियुनि जो तज़किरो पाण में करे रहिया हुया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया। उन वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत उन वक़्तु ताईं क़ाइमु न थींदी जेसि ताईं तव्हां 10 निशानियूं न ॾिसो। उन्हनि में सिज जो मग़रिब खां निकिरणु ऐं हिकिड़े ख़ासि क़िस्म जो दूंहें जो ज़ाहिर थियणु, दाबतुल अर्ज़ माना ज़मीन जो जानवर जो ज़ाहिर थियणु, याजूज माजूज जो निकिरणु, ईसा अलैहिस्सलाम जो नाज़िल थियणु, दज्जाल जो निकिरणु, 3 जॻहुनि ते ज़मीन जेको आहे दॿिजी वेंदी माना फाटी पवंदी, अंदरि हर शइ उन में हली वेंदी। हिकिड़ो मशरिक़ में माना मशरिक़ी मुल्कनि में पोइ कहिड़े में बि थिए, ऐं हिकु मग़रिब में माना मग़रिबी मुमालिक में पोइ कहिड़े में बि थिए, कॾहिं बि थिए या थी चुकी हुजे। 3 जज़ीरतुल अरब में इहो। ऐं 10 नंबर ते फरमायूं त हिकिड़ी बाह जेका कारे अदन खां निकिरंदी ऐं माण्हुनि खे महशर जे तरफ़ काहे ॾींदी। इहे 10 वॾियूं निशानियूं आहिनि क़यामत जूं। ऐं ॿी रिवायत में इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत मनक़ूल आहे, मुस्नद अहमद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि निशानियुनि में सभ खां पहिरियों मग़रिब जे तरफ़ खां तुलूए आफ़्ताब ऐं दाबतुल अर्ज़ जो निकिरणु वाक़िअ थींदो। ज़मीन में हिकिड़ो जानवर निकिरंदो जेको रूए ज़मीन में ज़ाहिर थींदो।
पोइ वरी उन आयत ते जॾहिं पहुचंदासीं त उन जानवर जी हक़ीक़त पढ़ंदासीं त कीअं हूंदो, छा हूंदो, उहो छा कंदो। इहो वरी क़ुर शरीफ़ जी ॿी आयत में ॿी सूरत में आहे, इंशा अल्लाह ताला उते पढ़ंदासीं। हज़रत अब्दुल्ला बिन उमर इहो बि नकुल कया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन वाक़ई यानी मग़रिब जे तरफ़ खां सिज जो तुलू थियण खां पोइ 120 साल ताईं दुनिया क़ाइमु रहंदी। रूहुल मानी में ईअं लिखियलु आहे। इन तफ़सील खां पोइ हिते हिकिड़ो सुवाल थो थिए त ईसा अलैहिस्सलाम जॾहिं नाज़िल थींदा, सही रिवायात जे मुआफ़िक़ माण्हुनि खे ईमान जी दावत ॾींदा, माण्हू ईमान क़बूल कंदा, पूरी दुनिया में निज़ाम इस्लाम राइज थींदो। ज़ाहिर आहे त जेकॾहिं उन वक़्त जो ईमान मक़बूल न हुजे त इहा दावत ऐं माण्हुनि जो इस्लाम में दाख़िल थियणु पोइ त ठीकु न थींदो। उन जो जवाबु इहो आहे त मग़रिब जे तरफ़ खां सिज जो तुलू थियण जो वाक़ियो ईसा अलैहिस्सलाम जे तशरीफ़ आवरी खां काफ़ी ज़माने पोइ थींदो। तंहिंजे करे ईसा अलैहिस्सलाम जो जॾहिं नुज़ूल थींदो ऐं माण्हुनि खे ईमान जी दावत ॾींदा, माण्हू ईमान आणींदा, त पोइ उन वक़्त में उन्हनि खे फ़ाइदो थींदो। इहे उन वक़्त में जॾहिं ईअं थी वेंदो पोइ तौबा बि क़बूल न थींदी। ऐं ॿियो तौबा उन वक़्तु बि क़बूल न थींदी जॾहिं माण्हू जो साह निड़ घुट ते पहुचे थो। हाणे चए थो मां तौबा कई गुनाहनि खां, त हाणे इन जी तौबा क़बूल कोन थींदी। छो त बाज़ आयात रबिक जे तफ़सीर में बि इहो लिखनि था त माना मौत अची वई, दरवाज़ा हाणे तौबा जा बंदि थी विया। मात फ़क़ति क़यामत क़यामत जेको मरी वियो उन जी क़यामत क़ाइमु थी चुकी आहे। उन खां बाद में आयतुनि में अल्लाह ताला फरमायो जिन माण्हुनि दीन में फ़िरका पैदा कया कानू शिया त इहे तक़सीम शुदा हुया। शिया जे लफ़्ज़ जी माना शिया क़ुर शरीफ़ में 2-3 जॻहियुनि ते इस्तेमालु थियल आहे। शिया त शिया माना फ़िरको, शिया माना टोलो, शिया माना जमात। त अल्लाह ताला फरमाए इहे फ़िरका हुया, इहे टोला हुया, इहे जमात हुई। लस्त मिनहुम फ़ी शैइन, ऐं तूं इन्हनि फ़िरकनि मां का बि शइ में कोन्हे। ऐं इन्हनि जो मामिलो अलाह जे तरफ़ आहे। पोइ अलाह ताला इन्हनि खे ख़बर ॾींदो त हाणे फ़िरके वारियत उन ज़माने खां वठी करे बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां पहिरियों बि फ़िरके वारियत हुई। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन फ़िरके वारियत में कोई बि ताल्लुक़ नाहे। अहिड़नि फ़िरकनि पैदा कंदड़नि जे लाइ सख़्तु वईद आहे त जेके दीन में नयूं शयूं वधाइनि या बाज़ शयुनि खे छॾे ॾियनि, ग़लति रस्ता इख़्तियार कनि, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्हनि सां कोई बि ताल्लुक़ कोन्हे को। तफ़सीर मज़हरी में पहिरियुनि उम्मतुनि जा माण्हू बि इन में दाख़िल आहिनि जिन्हनि पंहिंजे उसूल दीन खे छॾे करे पंहिंजे तरफ़ां कुझु शयूं मिलायूं हुयूं। ऐं हिन उम्मत जे अहले बिदत बि जेका दीन में पंहिंजे तरफ़ां बेबुनियाद शयुनि खे शामिल करे रहिया आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस में इन मज़मून खे अंतरा वाज़े फरमायो वियो आहे मुंहिंजी उम्मत में बि उहे ई हालात पेश ईंदा जेके बनी इसराइल खे पेश आया। जहिड़ी तरह बदअमलियुनि में उहे मुब्तला थी विया, मुंहिंजी उम्मत जा माण्हू बि मुब्तला थी वेंदा। बनी इसराइल में 72 फ़िरका हुया, मुंहिंजी उम्मत में 73 फ़िरका थी वेंदा। हाणे माण्हू असां ते कावड़िया वेठा हूंदा आहिनि त मौलवियुनि जी अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल 1446 थो हले, 1446 साल पहिरीं इहो बयानु फरमाए विया। या बनी इसराइल त असां खां 1000 साल अॻु में आहिनि, पोइ 72 फ़िरका उन्हनि में हुया। क़ुर इन्हनि फ़िरकनि जो बयानु कयो आहे। सईदन फरमायो त 73 फ़िरका पैदा थींदा, उन्हनि मां 72 फ़िरका जहन्नम में वेंदा, हिकिड़ो फ़िरको सिर्फ़ु जन्नत में वेंदो। हाणे अजीब इहो आहे त हर फ़िरको सम्झे थो त मां जन्नती बाक़ी जहन्नमी। हर जेके बि 73 हुजनि उन्हनि मां हर फ़िरको सम्झे थो त मां जन्नती बाक़ी जहन्नमी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या क़ुर या तफ़सीर छा थो फरमाए त वो फरमायूं सहाबा इकराम अर्ज़ कयो सईं ओ निजात हासिल करण वारो फ़िरको कहिड़ो हूंदो।
नबी साहब वाज़े फरमाए छॾियो, फरमायो मा अना अलैहि व अस्हाबी, साईं जन फरमायो जंहिं दग ते मां आहियां ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि उहो फ़िरक़ो हक़ ते। बसि को जंहिं में बि ॾिसो उहो फ़िरक़ो मां ऐं मुंहिंजा सहाबा जंहिं दग ते आहिनि, जंहिं जमात में आहिनि, जंहिं तरीक़े ते आहिनि, उहो फ़िरक़ो सही आहे, उहो जन्नती आहे। बाक़ी 72 फ़िरक़ा जेको आहे जहन्नमी आहिनि। ऐं इन रिवायत खे तिरमिज़ी, अबू दाऊद रिवायत इब्न उमर नक़ुल कयो आहे। अॼु जो तफ़सीर इन आयत ते पूरो करे पोइ वरी सुभाणे जे लाइ बाक़ी खे छॾियूं था। इन आयत जो तफ़सीर पढ़ी पोइ इजाज़त था वठूं। तिबरानी में बसनद मोतबर हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला खां नक़ुल थियल आहे त उन्हनि हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अनहा के फरमाए तिन आयत में जिन फ़िरक़नि जो ज़िक्र आहे उहे अहले बिदअत ऐं पंहिंजे ख़्वाहिशात ऐं ख़्यालात जे ताबे नवां तरीक़ा ईजाद करण वारा आहिनि। इन जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए दीन में नवां तरीक़ा पंहिंजे तरफ़ों ईजाद करण खां साईं जन मनो फरमायो आहे। ऐं साईं जन इहो फरमायो, हिकिड़ी हदीस पाक में आहे, साईं जन फरमायो तव्हां मां जेके माण्हू मूंखां पोइ ज़िंदा रहंदा उहे इलाही सारा इख़्तिलाफ़ात ॾिसंदा। साईं जन 1400 साल पहिरियों फरमायो त जेको मूंखां पोइ ज़िंदा हूंदा उहे इलाही सारा इख़्तिलाफ़ात ॾिसंदा। हाणे त 14 सदियूं गुज़रियूं त इख़्तिलाफ़ात साईं जन तॾहिं फरमायो। हाणे वरी इहा कावड़ बि मौलवियुनि ते आहे त इख़्तिलाफ़ात जो सबबु ऐं कारण इहे मौलवी आहिनि। साईं जन फरमाए जेके ज़िंदा हूंदा इख़्तिलाफ़ात ॾिसंदा। इन करे मां तव्हांखे वसियत कयां थो त तव्हां मुंहिंजी सुन्नत ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन जी सुन्नत खे मज़बूती सां वठिजो। ख़ुलफ़ाए राशिदीन मां मुराद सिद्दीक़ अकबर, फ़ारूक आज़म, उस्मान गनी, अलीउल मुर्तज़ा, इहे 4 ख़लीफ़ा ख़ुलफ़ाए राशिदीन आहिनि। साईं जन फरमायो त इन इख़्तिलाफ़ात जे ज़माने में मुंहिंजी सुन्नत ते ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन जे सुन्नत ते हलिजो। इख़्तिलाफ़ात थींदा, इन जे मुताबिक़ हर कमु कजो, हर नए तरीक़नि खां पाण खे बचाइजो, हर बिदअत खां पाण खे बचाइजो। बिदअत गुमराही आहे। ऐं हिकिड़ी हदीस पाक में अचे थो, नबी साहब जो इरशाद आहे जेको माण्हू जमात खां हिकु गिराट बि जुदा थी वियो उन इस्लाम जो कलादो पंहिंजे गिची मां कढी छॾियो। पोइ जमात मां मुराद इन हदीस में जमात सहाबा आहे जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत याफ़्ता हुया, जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि क़ुरान सिखियो, जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि क़ुरान पढ़ियो, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहिया, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सॼी दीन सिखिया। क़ुरान खां अलावा ॿियो वही अता फरमाई जंहिंखे हदीस या सुन्नत चइबो आहे। पोइ क़ुरान में बि जेके आयात मुश्किल या मुजमल या मुबहम आहिनि उन्हनि जो तफ़सीर बयान खे अल्लाह ताला पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए बयान करण जो वाइदो फरमाए, सुम्मा इन्ना अलैना बयान, त असांजे मथां आहे इन्हनि आयतुनि जो बयान करणु। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जे मुश्किलात मुबहमात जो तफ़सीर ऐं पंहिंजे सुन्नत जो तफ़सीलात पंहिंजे बिला वास्ता शागिर्दनि यानी सहाबा इकराम खे पंहिंजे कौल ऐं अमल जे ज़रिए सां सेखारियो। तव्हां असां कोन हुयासीं नबी साईं जे ज़माने में त साईं जन निमाज़ कीअं पढ़ी, साईं जन वुज़ू कीअं कयो, साईं जन जेको आहे वफ़दनि सां कीअं मिलिया, साईं जन जेको आहे फ़ैसिला कीअं फ़रमाईंदा हुआ, साईं जन जी घरेलू ज़िंदगी कीअं हुई, साईं जी सफ़र जी ज़िंदगी कीअं हुई। इहा त सहाबा बयानु कई आहे। जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे माण्हू नथो मञे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सूरत खां उनखे पहुचण ई मुमकिन कोन्हे। इहा तव्हां असां ताईं पहुचाइण वारी इहे शख़्सियात ज़ी क़दर अल्लाह वटि जेको आहे मक़बूल शख़्सियात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि। तंहिंजे करे आख़िरी हदीस जे हिन आख़िरी हिसे खे अॻिते वधाईंदे इन मुक़दस उसूल खे नज़र रखंदे इस्लाम में मुख़्तलिफ़ फ़िरक़ा जेके पैदा थी विया उन्हनि पंहिंजे ख़्वाहिशात जे मुताबिक़ ॻाल्हियूं पैदा कयूं। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु तआला अन्हा फरमाइनि थियूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 6 माण्हुनि ते मां लानत थो कयां। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत कई ऐं फरमायूं त अल्लाह ताला बि उन्हनि ते लानत करे थो। पहिरें नंबर ते उहो माण्हू जंहिं किताबुल्लाह में पंहिंजे तरफ़ां कुझु वधायो,
माना अल्लाह जे इन क़ुर में पंहिंजे तरफ़ों हथ ठोकियूं ॻाल्हियूं, पंहिंजो तफ़सीर, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो तर्जुमो, पंहिंजे तरफ़ों कुझु वधाए थो, अहिड़े ते अल्लाह जी बि लानत, अल्लाह जे नबी जी बि लानत। ऐं ॿिए नंबर ते उहो माण्हू जेको तक़दीर इलाही जो मुनकिर थी वियो, तक़दीर खे मञे ई नथो, भली या बुरी तक़दीर खे मञे ई नथो, इन ते बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लानत आहे। टे नंबर ते उहो माण्हू जेको उम्मत ते ज़ोरी मुसलत थी वञे ताजो इज़त ॾे अहिड़े माण्हू खे जंहिंखे अल्लाह ज़लील कयो आहे, ऐं जंहिंखे ज़िलत ॾे उन माण्हू खे जंहिंखे अल्लाह इज़त ॾिनी आहे। हिकिड़ो माण्हू ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो करे ज़लील माण्हुनि खे इज़त थो ॾे, इज़त वारनि खे ज़लील थो करे, अहिड़े ते बि अल्लाह जी लानत आहे। चौथे नंबर ते उहो माण्हू जंहिं अल्लाह जे हराम खे हलाल सम्झो हुजे, जिन्हनि शयुनि खे अल्लाह हराम कयो आहे उन खे हलाल करार ॾे, इन ते बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लानत आहे। हरम मक्का में क़त्ल ऐं क़िताल इन खे हलाल सम्झे या उते शिकार करे हरम मक्का में, ते अहिड़े क़िस्म जो। पंजे नंबर ते फरमायो उहो माण्हू जा मुंहिंजी इतरत ऐं औलाद, माना मुंहिंजे ख़ानदान, मुंहिंजे आल, मुंहिंजे इतरत ऐं औलाद जी बेहुरमती कई, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल जी ख़ानदान जी बेहुरमती कई, अहिड़े ते बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लानत आहे। छहों माण्हू उहो जंहिं मुंहिंजी सुन्नत खे छॾे ॾिनो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे छॾे ॾिनई ज़िंदगी में, अहिड़े ते बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लानत आहे। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही तफ़सीर अॼु काफ़ी थी वियो। एतो मन जा बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा व मन जा बिस्सय्यति फला युज़्ज़ा इल्ला मिस्लहा व हुम ला युज़लमून। इन्हनि आयात जो तफ़सीर ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला सुभाणे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला खैर ख़ल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।